सिंध अंदर ज़रई पानी की खोट ऐं चोरी ख़िलाफ़ नसीराबाद में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां गडियल एहतजाजी मुज़ाहरो ऐं धरणो सख़्त नारेबाज़ी। रिपोर्ट मूजिब सिंध में ज़रई पानी की हथरादू खोट ऐं चोरी ख़िलाफ़ नसीराबाद में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि अवामी वर्कर्स पार्टी, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मुज़ाहरे में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो, अवामी वर्कर्स पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, कमनान नारी जमहूरी महाज़ ऐं ॿियनि तंज़ीमनि भरपूर शिरकत कई, जेके शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदा आर्थर शाख ब्रांच के पुल ते पहुची धरणो हणी वेही रहा। पानी खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाननि कॉमरेड सिंगार नुनारी, कॉमरेड यूसिफ पितूजो, अली गोहर जतोई ऐं ॿियनि चयो त पानी की खोट सिर्फ़ फसलनि जो मसलो कोन्हे, माण्हुनि जे रोज़गार, खाधे पीते, पानी में रहंदड़ जानदारनि सां गॾु खुश्की तौड़े हवा में उॾामंदड़ जानदारनि जो मसलो पिणु आहे। पानी की खोट सिंधु दरिया ऐं धरती जी सदा साए रहण जो मसलो आहे। हुननि मुतालबो कयो त माण्हुनि खे ॾुकार, बुख, बदहाली खां बचाइण लाइ जल्द खां जल्द पानी ॾिनो वञे।